वेलकम बैक नाज़रीन। ख़बरुनि जी शुरुआत कंदासीं हिन अहम ख़बर सां। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त असांजो मार्च हुकूमत ख़िलाफ़ ऐलान जंग आहे। 3 वरियनि में न्याज़ी सरकार मुल्क में मईशत जो ॿेड़ो ॿोड़े छॾियो आहे ऐं माशी तबाही आणे छॾी आहे। अवाम जे हक़नि ऐं खीसे ते धाड़ो हंयो वियो आहे। हाणे कठपुतली सरकार जे वञण जो वक़्तु अची चुको आहे। अव्हांखे अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त असांजो मार्च हुकूमत ख़िलाफ़ ऐलान जंग आहे। 3 वरियनि में न्याज़ी सरकार मुल्क में मईशत जो ॿेड़ो ॿोड़े माशी तबाही आणे छॾी आहे। अवाम जे हक़नि ऐं खीसे ते धाड़ो हंयो वियो आहे। हाणे कठपुतली सरकार जे वञण जो वक़्तु अची चुको आहे। मज़ार कायद ते इस्लामाबाद रवानगीअ खां अॻु अवामी मार्च खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त अवाम नाअहल ऐं नालाइक़ हुकूमत मां छुटकारो चाहे थो। असां इंशाअल्लाह जल्द अवाम जी जिंद इमरान ख़ान खां आजी कराईंदासीं। जियालनि खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त इमरान ख़ान करप्शन जे ख़ात्मे जो वाइदो कयो हो, पर संदसि हुकूमत दौरान मुल्क करप्शन जा नवां रिकॉर्ड क़ाइमु थिया आहिनि। अवाम खे जॾहिं बि हक़ मिलियो आहे त पीपल्स पार्टी जी हुकूमत मिलियो आहे। असां 1973 जे आइन ऐं मुसावात ते ॿधल मईशत जो तहफ़ुज़ कंदासीं। सैयद मुराद अली शाह ऐं सिंध हुकूमत जा हथ ॿधल आहिनि। वसीला महदूद ऐं NFC मां सही हिसो न मिलण सबबि सिंध जे अवाम खे उहे सहूलियतूं न मिली सघियूं जेकी ॾियण वफ़ाक़ जी ज़िम्मेवारी हुई। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त कठपुतली जे 3 साल पूरा थियण ते कराची जो अवाम एहतजाज ते मजबूर थी चुको आहे। कराची के अवाम का शुक्रगुजार हूँ कि पाकिस्तान पीपल्स पार्टी के इस कॉल पे, अवामी मार्च के कॉल पे, हुकूमत के खिलाफ ऐलाने जंग पे आप इतने बड़े तादाद में निकले हैं। पूरे कराची के लोग, कराची के अवाम मज़ारे कायद के बाहर जमा हो के इस्लामाबाद के लिए एक पैगाम देने के लिए तैयार हो कि गो सिलेक्टेड, गो सिलेक्टेड, गो सिलेक्टेड। कराची के आवाम मजबूर हो चुके हैं कि वो एहतजाज करें, वो मुतालबा करें कि ये नाजायज, नालायक, नाअहल वजीर आजम जिसने ना सिर्फ कराची के हक पे डाका मारा है, सूबा सिंध के हक पे डाका मारा है, सूबा बलोचिस्तान के हक पे डाका मारा है, सूबा पंजाब के हक पे डाका मारा है, पख्तूनख्वा के हक पे डाका मारा है। अब वक्त आ गया है कि कठपुतली को जाना है। पाकिस्तान पीपल्स पार्टी बाकी सारे ऑपोजिशन जमातों के साथ मिलकर ये तय कर चुके हैं कि हम इमरान खान को, इस सिलेक्टेड हुकूमत को घर भेजना ही है। और पाकिस्तान पीपल्स पार्टी के जियाले इस जिद्दोजहद में, इस मेहनत में सफ़े अव्वल अदा कर रहे हैं। मैं आप सबका शुक्रगुजार हूं कि आप इस तहवील सफर के लिए तैयार हो, जिद्दोजहद करने के लिए तैयार हो, मेहनत करने के लिए तैयार हो। अगर आप हमारे साथ हो तो दुनिया की कोई ताकत हमारा रास्ता नहीं रोक सकता। कायदे आज़म ने हमसे वादा किया था, कायदे अवाम ने हमसे वादा किया था कि पाकिस्तान एक जमहूरी मुल्क होगा, वफाकी मुल्क होगा, पार्लिमानी जमहूरियत चलेगा और अवाम के मफाद के लिए मईशत चलेगा। खान साहब ने जमहूरियत का जनाजा निकाला है, इमरान ने मईशत का
حقوق پہ حملہ کر چکا ہے. اب ہم یہ برداشت نہیں کر سکتے ہیں. قائد عوام کا نامکمل مشن کو مکمل کرنے کے لیے شہید محترمہ بے نظیر بھٹو کی نامکمل مشن کو مکمل کرنے کے لیے میں آپ کا ساتھ مانگتا ہوں. آپ کی ساتھ کا ضرورت ہے. انشاءاللہ تعالی ہم جمہوریت کو بحال کریں گے. ہم 1973 کا آئین کا تحفظ کریں گے. ہم مساوات پہ مبنی معیشت کا بندوبست کریں گے اور ہر پاکستانی کا حقوق کا تحفظ کریں گے.